दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद तो तव्हां ठीक हूंदो। अॼु तव्हांखे हिते नवाब शाह आग जे ॾखण ओलह में जेको वाक़ई बालू जा कुआ अचो त तव्हांखे उहे ॾेखारियूं त हिते असुल में जेको आहे सो हिननि जी कहाणी छा आहे, इहे कॾहिं तामीर थिया, हिननि जी तारीख़ी हिस्ट्री छा आहे। बालू जा कुबा नवाब शाह शहर खां अटकल 12 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते ॾखण ओभर में वाक़िअ आहे। चयो वञे थो त बालू जा कुबा हिन क़ब्रिस्तान ते नालो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे ॾाॾे फ़क़ीर बिलावल ज़रदारी जे नाले पुठियां पियो ऐं बिलावल ज़रदारी कलोड़नि जो जंगी जर्नेल ऐं सलाहकार वियो, जंहिंजी वफ़ात 800 हिजरी में थी ऐं संदसि मक़बरो 18वीं सदी ईस्वी में तामीर करायो वियो। आम राय इहा बि मिले थी त फ़क़ीर बिलावल ज़रदारी जॾहिं गुज़ारे वियो त संदसि क़बर मां संदसि जिस्म जा वार ॿाहिरि आया ऐं अहिड़ीअ रीति औरतूं उन्हनि वारनि खे अॻियां रखी बासूं बासण लॻियूं ऐं संदन मतिलब पूरा थियण लॻा। जिते इहा राय मिले थी उते साॻे वक़्तु ॿी राय इहा बि मिले थी त बिलावल ज़रदारी कलोड़नि जे दौर में फुरलुट कंदड़ काफ़िले जे सथ जो बि साथी रहियो। मौजूदा क़ब्रिस्तान जे संभालींदड़ जो चवणु आहे त हीउ क़ब्रिस्तान 650 साल क़दीम आहे ऐं हीउ क़ब्रिस्तान 64 एकड़नि ते फैलियल आहे, जंहिंमें लखें माण्हू दफ़नायल आहिनि। क़ब्रिस्तान जे मुख़्तलिफ़ कुबनि बाबति फ़क़ीर ॿुधाइनि था त हिन क़ब्रिस्तान में फ़क़ीर बिलावल ज़रदारी सवाइ यादी फ़क़ीर, दोदो फ़क़ीर, साहिब फ़क़ीर, ग़ुलाम फ़क़ीर, हैदर फ़क़ीर, बिजर फ़क़ीर, लाल फ़क़ीर ऐं दाद फ़क़ीर जा बि मक़बरा आहिनि। हिननि क़ब्रिस्तान जे कुबनि ऐं मक़बरनि बाबति जॾहिं ॾिसे थो त मक़बरा इंतिहाई शानदार आराइश सां आरास्ता आहिनि। हड़नी मक़बरनि में शीशे ते कमु कयो वियो आहे, जॾहिं त काशी जो कमु बि इंतिहाई वणंदड़ आहे। हिन क़ब्रिस्तान में हाकिम अली ज़रदारी, संदसि घरवारी, संदसि पीउ ऐं ॾाॾंग सवाइ ॿिया ज़रदारी पिणु दफ़नायल आहिनि। जॾहिं त हिन क़ब्रिस्तान खे मुख़्तलिफ़ तबिक़नि में विराहियो वियो आहे, जेका हिकु तमामु वॾी सितम ज़रीफ़ी चइजे, जो आम माण्हुनि जे क़बरुनि ऐं कुबनि ते त ताला नज़र नथा अचनि, पर ज़रदारी ख़ानदान जी क़बरुनि ॿाहिरां वॾा लोहा दरवाज़ा लॻाए उन्हनि खे ताला लॻाए आम माण्हू खां अणसिधीअ रीति ओढर करायो वियो आहे, जेको तबिक़ाती फ़र्क़ जो वाज़ह ऐं चिटो मिसाल आहे, जेको निंदण जहिड़ो अमल आहे। हिते इहो पिणु यादि रहे त फ़क़ीर बिलावल ज़रदारी जे नाले पुठियां ई पीपल्स पार्टी जे मौजूदा चेयरमैन बिलावल ज़रदारी जो नालो रखियो वियो आहे। हिन क़ब्रिस्तान जी तारीख़ी हैसियत ऐं लॻंदड़ मेलनि बाबति हितां जो मुतवली कुझु हीअं बयानु कंदे नज़र अचे थो। तव्हांखे हाणे हीउ क़ब्रिस्तान कॾहिं ठहियो तव्हांजी नज़र में? हे साईं असांजी नज़र में हिनखे 650 साल गुज़री चुके। 650 साल। हिते हिन क़ब्रिस्तान में केतिरियूं क़बरूं हूंदियूं? हिते क़बरूं तक़रीबन हूंदियूं 15-16 लख जे क़रीब। 15-16 लख जे? पोइ त माना हे मकली जेॾो क़ब्रिस्तान थी वियो। 15-16 एकड़ में 64 एकड़ में अची भरियो आहे। अच्छा, माना हे कलोड़नि जे दौर खां ग़ुलाम शाह कलोड़े जे दौर में। अच्छा, साईं जे नाले सां जेको माना बिलावल फ़क़ीर बिलावल ज़रदारी, उन जे नाले सां ई हिन ते बालू जा कुबा पियो नालो कीअं? साईं हीअ जेको आहे सो माना साईं जो नालो जेको आहे फ़क़ीर जो असली नालो बिलावल आहे, उहो फ़क़ीरी हिसाब में माना सॾींदा हुआ बालू 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 फ़क़ीर। लेकिन असली नालो जेको आहे तारीख़ी नालो छठी जो माना आहे बिलावल, जेको हाणे बिलावल साहिब ते रखियो आहे इन फ़क़ीर जो नालो रखियो आहे। सही 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 सही। अच्छा, उन खां सवाइ ॿिया जेके हिते रोज़ा आहिनि, ॿिया कंहिंजा रोज़ा आहिनि? ॿिया बि औलाद आहे फ़क़ीर जी, को पोटो आहे, को ॾोहिटो आहे, को कीअं को कीअं। उनजा नाला? हिकिड़े जो नालो यादी फ़क़ीर यादी, ॿिए जो दोदो फ़क़ीर, ॿिए जो साहिब फ़क़ीर, ॿिए जो ग़ुलाम फ़क़ीर, ॿिए जो हैदर फ़क़ीर। सही। अच्छा, हाणे जो परियां वरी जेके ॿिया फ़क़ीर आहिनि उहे माना क़ौम ज़ात में आहिनि, माना बिजर फ़क़ीर, लाल फ़क़ीर, दाद फ़क़ीर, माना इहे ज़ात में आहिनि, औलाद में न आहिनि, ज़ात में। माना हिननि फ़क़ीरनि जो जेको रंग हो उहो तसव्वुफ़ी रंग हो, सूफ़ीअज़म हो, अहले तशी हुयो, कहिड़ो माना? शिया त हुया, शिया त हुया, मोमिन हुया असली खां वठी।
ऐं माना हिननि जो रंग हो सिर्फ़ु अलाह त्योहार साल सुरंदो आहे न सुरंदे अलाह त्योहार जो राग बाग जो शौक़ीन न हुया अच्छा सुरंदो अलाह त्योहार विर्द वज़ीफ़ो माना कहिड़ो वज़ीफ़ो वज़ीफ़ो बि ॾींदा ना हुआ ना वापिस इहो कोन कुझु बि न सिर्फ़ु पढ़ियल न माना अलाहू अलाहू सिर्फ़ु पंहिंजो माना रब खे राज़ी करणु वारो ईअं रब जो खे राज़ी कयूं हिलाल जी रोज़ी खाई हा। रब खे बसि इबादत कयूं अच्छा हिते जेको हाकिम अली ज़रदारी साहिब जी बि मज़ार हिते ई आहे जी हिते ई आहे इन मुक़ाम सॼो आसिफ़ अली ज़रदारी ख़ानदानी मुक़ाम ई आहे माना अच्छा साहिब आहिनि हिकिड़ो त माना फ़क़ीर थिया हिते हा। ॿियो हिकिड़ी तारीख़ थी हा, हिकिड़ी टियों हाणोका जेके बि ज़रदारी ख़ानदान हा आहे हा ज़रदारनि खां सवाइ ॿिया बि हिते माण्हू दफ़नाइजनि था या न साईं हर क़ौम दफ़नायूं चांडिया आहिनि ख़ासकेली आहिनि अच्छा हा मुगेरी आहिनि हिकु ॿ तुर्बत सैयद बि आहे माना काफ़ी क़ौमूं आहिनि जतोई आहिनि सही सही पंजाबी आहिनि हितां जा जेके इंतिज़ाम आहिनि उहे सरकारी सतह ते थियनि था या पाण हितां जा मुतविली तव्हां ई कयो जेके आसिफ़ साहिबु ठारायो आहे कुबू पंहिंजे ॾाॾे जो बाक़ी ॿिया सभु पंहिंजा पाण पोटनि जेके जेके जिन्हनि जो औलाद आहे उन्हनि ठाराया सही सही बाक़ी ॾाॾे जो कमु पंहिंजो साहिबु करायो हिते अक़ीदतमंद काथों काथों जा अचनि था सिर्फ़ु ज़िलो नवाबशाह या पूरी सिंध हक़ीक़त थी सघे त माना के पंजाब जा बि अचनि पंजाब कराची माना टंडोला यार सागर लाड़काणो माना हिते काफ़ी जाम माण्हू अचनि था राति फ़क़ीर जो हिकिड़ो मौक़ो हो चोॾहीं जो इन ते तक़रीबन न हुया त 2000 2500 माण्हू अच्छा 8 10 12 ते लथियूं जेके माना माण्हुनि खाधियूं साल सरो चाह जेके जॾा जिनायत ख़ुशी कई उन्हनि खे फ़क़ीरनि प्यारा प्यारा पोइ फ़क़ीर पंहिंजा फ़क़ीर घुराए ऐं पोइ जेके बीमार आहिनि जिन्हनि खे शफ़ा न मिले थी उन्हनि खे हक़ीक़त ॿुधाइनि त बाबा फलाणे डॉक्टर खां तूं छुटंदे या फलाणे मुले खां छुटंदे या फलाणी दरगाह खां छुटंदे उड़ऊं वञी सही सही हा ॾींहों ॾींहुं जीअं पोइ माण्हुनि खे पोइ शफ़ा मिले थी ॾींहों ॾींहुं माना कमु मचंदो थो वञे अॾे कोन थो माण्हू माना ॾींहों ॾींहुं वधंदा हिते मेलो भला कहिड़ियुनि तारीख़नि ते लॻे मेलो लॻंदो 12 रबी वारो पर हाणे वरी बंदि थी वियो अच्छा। किरोना जे करे बंदि थी वियो त अञा न लॻो आहे अच्छा पहिरीं किरोना में बंदि थियो न अच्छा हूं हर चोॾहीं जी राति जीअं भिट धणी हिते थिए हा थी हर चोॾहीं अच्छा हर चोॾहीं जी राति हर सुमार जेको थींदो आहे माह पहिरियों 9 उहो सुमार महिरबानी साईं